राज़ी जामशरू ज़िले जे लूणी कोट थाणे ते सरकार जे फरियादी एसयूपी जे सदर ज़ैन शाह समेत 3 नामालूम माण्हुनि खिलाफ़ केस दाख़िल कयो वियो आहे। वधीक तफ़सील ॿुधाइण लाइ असां सां टेलीफोन लाइन ते मौजूद आहे मेहरान टीवी जो रिपोर्टर अब्दुल रसूल चांडियो। जी अब्दुल रसूल, छा तफ़सील आहिनि? जी हाँ, बिल्कुल। जामशरू ज़िले के लूणी कोट थाने से SIP गुलाम मुस्तफ़ा भलाई की फिरियाद से SUP के सदर सैयद ज़ैन शाह और 3 खां 35 नामालूम माण्हुनि खिलाफ़ केस दाख़िल किया वियो आहे। जॾहिं त दाख़िल कयल केस में रियासत खिलाफ़ नारा हणण, रोड ब्लॉक समेत मुख़्तलिफ़ जेके कलम आहिनि उहे शामिल कया विया आहिनि। जॾहिं त 31 अगस्त ते ही केस दाख़िल कयो वियो हो, पर अॼु जेको केस आहे उनजो जेको मुख़्तलिफ़ जेके डॉक्यूमेंट आहिनि उहे जामशरू जी अदालत में पेश कया विया आहिनि। जॾहिं त हिन हवाले सां असांजी ॻाल्हि ॿोल थी आहे SUP जे सदर सैयद ज़ैनुलाब्दीन शाह सां। हुनजो चवणु आहे त अहिड़ा केस उन्हनि खे सिंध जे इश्क खां हटाए नथा सघनि, जॾहिं त उन्हनि तरफ़ां कंहिं बि रियासत जे ख़िलाफ़ साहब नारेबाज़ी न कई आहे ऐं जॾहिं त अवाम जे हक़नि जी तर्जुमानी कंदे हू मुसलसिल 2 सालनि खां जदोजहद ते गामज़ंद आहिनि। जॾहिं त अहिड़ा केस जेके आहिनि उहे उनखे कॾहिं बि मंज़िल तां हटाए नथा सघनि। ॿिए तरफ़ जेका FIR दाख़िल कई वई आहे उन में 30 खां 35 जेके नामालूम माण्हू आहिनि उहे बि ॼाणा विया आहिनि। जी, तफ़सील ॾियण जे लाइ अब्दुल रसूल, अव्हां जी महिरबानी।